उमरकोट में स्कूल में लखें रुपयनि की चोरी की वारदात। शागिर्दनि ऐं उस्तादनि पारां एहतिजाजी मुज़ाहिरो। सख़्त नारेबाज़ी। कुंडरी वेझो ॻोठ हाजी ज़ाहिद आरई में फास जे ताउन सां हलंदड़ स्कूल में लखें रुपयनि की चोरी की वारदात। चोर स्कूल में सोलर प्लेटूं, पंखा, लैपटॉप ऐं ॿियो सामान ॿुहारे विया। स्कूली शागिर्द सख़्त गर्मी में तालीम पिराइण ते मजबूर। स्कूली शागिर्दनि ऐं उस्तादनि पारां चोरी ख़िलाफ़ एहतिजाजी मुज़ाहिरो करे सख़्त नारेबाज़ी कई वई। स्कूल मां नामालूम चोर पंखा, सोलर प्लेटूं, लैपटॉप ऐं ॿियो सामान चोरी करे विया। उस्ताद थाणे ते एनसी बि कटराई आहे, पर पुलिस कख भञी बीणो नाहे कयो। उस्ताद असांजे स्कूल मां पंखा, प्लेटूं चोरी थी वियूं आहिनि। क्लासनि में जाम गर्मी आहे, पढ़ाई ख़ातिर परेशान आहियूं। शागिर्द नोटिस वठी चोरनि खे गिरफ़्तार करे चोरी थियल सामान वापसि करायो वञे। मुतालबो। रिपोर्ट करे रहियो आहे डॉक्टर हेमलाल वाघाणी।